वेलकम बैक नाज़रीन। सिंध में तूफ़ानी बरसातुनि ऐं बोर सबबि आयल तबाहकारियुनि ऐं उन जा जेके असर आहिनि उन बाबति हिन ख़ासि ट्रांसमिशन में गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। शब्बीर लाशारी ऐं अब्दुल्ला सोलंगी असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि। शब्बीर साईं, हिन सॼी समूरी सूरत हाल में सिंध जे चूंडियल नुमाइंदनि जो किरदारु तव्हां कीअं था ॾिसो? पंहिंजो इरफ़ान ही इंतिहाई ॾुखी घड़ी आहे हिन वक़्तु सॼी सिंध ते ऐं उन में चूंडियल नुमाइंदनि जो जेको किरदारु आहे उहो अहम बणिजी वियो आहे, छाकाणि त समूरो जेको कारवां वारा हुकूमती उहो सॼो चूंडियल नुमाइंदनि जे हथ वस आहे। जमहूरी सिस्टम आहे असां वटि, पर असां हिन सॼे टेन्यूर में या ही जेके ॾींहाड़ा आहिनि इंतिहाई ॾुखिया ॾींहाड़ा आहिनि, उनमें केतिरा ई अहिड़ा इलाइक़ा, केतिरा ई अहिड़ा तक आहिनि जिते चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उहे घरनि खां ईंदा आहिनि ऐं उन्हनि जा वोटर उन्हनि खे ॻोल्हींदा था वतन। इन सॼे पस मंज़र में असां ॾिठो आहे कुझु चूंडियल नुमाइंदा अहिड़ा आहिनि उहे असांखे पंहिंजनि तकनि में मिलिया, या जीअं कराची में वॾो वज़ीर हिते जॾहिं कराची जी सूरत हाल ख़राबु हुई त असांखे वॾो वज़ीर बिल्कुलु नज़र आयो। ईअं ई बरसातनि दौरान वॾो वज़ीर यको 4-5 ॾींहं जेको आहे सिंध जे दौरे ते निकितल हुयो, समूरनि ज़िलनि जो हुते उन दौरो कयो ऐं सूरत हाल मॉनिटर कई। ईअं ई मिसाल नादर मक्सी जो जेको कंबर शहदाद कोट में असां ॾिठो त यको बरसाति दौरान हुते नज़र आयो पियो। ऐं वरी पंहिंजो हाजी अली हसन ज़रदारी नवाबशाह में जेको कमु कयो उहो बि तमामु बहितरीनु कमु हुयो। नवाबशाह जी बिजली जेका आहे उहा कटियल रही, घोड़ाबारी, अच्छा नवाबशाह में आसिफ अली ज़रदारी साहिब जी हिदायतुनि ते पाण उते मौजूदु रहियो। घोड़ाबारी में आशिक़ अली ज़रदारी खे जेको सो ज़िम्मेवारियूं ॾिनऊं, उहो उते पंहिंजनि वोटरनि जी, पंहिंजे तक जे माण्हुनि जी सार संभाल लहंदो रहियो, उन्हनि खे हिन ॾुखे वक़्त में अकेलो न छॾियो। इहो ई किरदारु हूंदो आहे चूंडियल नुमाइंदनि जो। अच्छा, नवाबशाह जी बिजली, नवाबशाह जहिड़े शहर जी गेट स्टेशन में पाणी दाख़िल थी वियो ऐं बिजली बंदि थी वई ऐं नवाबशाह में अहम इस्पतालूं आहिनि, अहम सरकारी इदारा आहिनि ऐं डिवीज़न आहे ज़ाहिर उन में जेकॾहिं बिजली हली वञे, गेट स्टेशन में पाणी दाख़िल थी वञे त तमामु इमरजेंसी वारी सूरत हाल इहा थी वञे थी। उन में असां ॾिठो त हाजी साहिबु पाण जेको आहे अॻियां आयो ऐं हुन जे महिनतुनि रंग लाथो ऐं गेट स्टेशन जी जेका बिजली आहे उहा बहाल थी ऐं उनजी हिकिड़ो फुटेजिस जेका वायरल थी उन ते बि असां ॾिठो सोशल मीडिया ते बहस मुबाहिसा थिया। कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके तनक़ीद कनि पिया, पर जेको मेजॉरिटी माण्हुनि जी उहा उनखे मुसबत तरीक़े सां ॾिसे पई। मां सम्झां थो इहे अहिड़े क़िस्म जा जेके कम आहिनि, वीडियोज़ आहिनि, उहे हिकिड़ा मिसाल हिकिड़नि माण्हुनि जी जेका वायरल थिए थी त ॿिया माण्हू उन ते पोइ रीस कनि था त असां बि काश ईअं हुजूं ऐं ईअं कमु कयूं। मुंहिंजे ख़्याल में ओवरऑल जेको सोशल मीडिया ते हाणे ॾिसो न, जेकॾहिं को माण्हू निकिरे थो का शइ एक्टिविटी करे थो पियो, कहिड़े बि लिहाज़ सां करे थो, पर उन जेकॾहिं वीडियो अचे थी पई त उनखां पोइ 5 माण्हू ॿिया जेके निकिरी था अचनि। बिल्कुलु जीअं सहाफ़ियुनि पहिरियों निशानदाही कंदा रहिया, उनखां पोइ सहाफ़ी तंज़ीम इन्वॉल्व थियूं। हालांकि सहाफ़ी तंज़ीम जो हिते को कमु न हो। उनखां पोइ जेकॾहिं पुलिस इन्वॉल्व थी त पुलिस जो डिपार्टमेंट इन्वॉल्व थी वियो। हाणे जेको आहे फोकल पर्सन मुक़ररु थी वियो आहे DIG मक़सूद मेमण, जीअं IG साहिबु चयो त बाबा तव्हां बि रिलीफ कैम्प कयो ऐं तव्हां बि जेको असां इहो सोशल मीडिया जो हिकिड़ो अलॻि जेको पॉज़िटिव उहो पासो आहे। पर जीअं वरी तव्हां ॿुधायो त कुझु तनक़ीद ही माहौल, ही क़यामत वारी जेके मंज़र हलनि था पिया सॼी सिंध अंदरि, जेके मायूसी वारी जेके सूरत हाल छायल आहे, उन में तनक़ीद त करणी ई न खपे। जेकॾहिं जंहिंखे जेतिरो वस थिए थो पियो उन में जेको आहे इन्वॉल्वमेंट करे। हाणे हिन में जेके कुझु MP अहिड़ा हुआ जेके नज़र ई न आया पंहिंजे इलाइक़नि में, हिन वक़्त ताईं घुमनि साईं उहे ज़ाहिर ई न आहिनि। जीअं हाणे केन शाह ॾिसो न, हर दफ़े ॿुॾे थो पियो। उन में साहिब जो जेको पंहिंजो किरदारु आहे या न आहे, पर उहो माण्हुनि खे अॻियां आहे। पर अहिड़े तरह जेके मीर साहिबु अॼु नादर मक्सी ॾिसो न, अॼु बि बंधनि ते पाण वेठो आहे, को ॾुरो हणे थो पियो। अहिड़ी तरह जीअं नवाबशाह जी तव्हां ॻाल्हि कई त हाजी साहिबु न सिर्फ़ु उते नवाबशाह में, पर उनखां अलावा हीउ जेको घोड़ाबारी वारो आहे उहो छा आहे, ठठे ज़िलो जेको अहिड़ो ज़िलो आहे जिते पाणी छोड़ थींदो आहे। सही सॼो जेको असांजो सॼो पाणी जेको बलोचिस्तान जो हुजे, पंजाब जो हुजे, सिंध जो जेके उतरनि इलाइक़नि खां उहो पाणी इन्हनि इलाइक़नि में समुंड जूं वीरूं चढ़नि थियूं ऐं जेके नाला आहिनि उहे उबता वहनि था, त उहे जेके ॻोठ आहिनि उहे सामूंडी पाणी जे लपेट में अची वञनि था, त उन्हनि जी वक़्तु सिर मालिकी करणु ज़रूरी हूंदी आहे। उन में असां ॾिठो त आशिक़ अली ज़रदारी उते यको माण्हुनि सां, पंहिंजनि वोटरनि सां गॾु हुई। यकीन तौर ते जेकॾहिं हाजी साहिबु पाण लहे थो पियो, हिकिड़ो MP आहे उन तक जो, त 10 माण्हू ॿिया हुन सां गॾु ज़रूरु लहंदा। छो न आहे? ऐं जेकॾहिं उते बीठल DC आहे, AC आहे, SSP आहे, उहे बि लहंदा। त यार हिकिड़ो नुमाइंदो आहे जेको असेंबली में वेही ऐवान जी ॻाल्हियूं थो करे पियो, ऐवान में वेही उहे जेकॾहिं लहंदा पिया त पोइ इंतिज़ामिया छो न लहंदी? इंतिज़ामिया पोइ हुनखां अॻुभरी थी वञे। हालांकि दुरुस्त वक़्तु बि इहो आहे, छाकाणि त माण्हू ख़ुशीअ में त हर को हूंदो आहे या न हुजे, उनजो को फ़र्क़ु नथो पवे। पर मुसीबत जी घड़ीअ में, ॾुखे वक़्त में जेकॾहिं को माण्हू तव्हां सां गॾु बीहे थो त उनजो जेको किरदारु आहे उहो इंसान खे सॼी ज़िंदगी जे लाइ यादि रहंदो आहे। ऐं मां सम्झां थो त अहिड़नि माण्हुनि खे, अहिड़नि किरदारनि खे असांखे इनकरेज करणु खपे, न की अहिड़नि माण्हुनि ते तनक़ीद करणु। उनखां अलावा ॾिसो तव्हां जीअं नवाबशाह जो जेको हाजी अली हसन ज़रदारी जो हिकिड़ो बंगलो आहे वॾो,
उन में तव्हां रोज़ ईंदव तव्हांखे 100 जी तादाद में देगियूं पकल मिलंदियूं थी उतां शिफ्ट थियनि थियूं पियूं जिते रिलीफ कैंपूं आहिनि उते पहुचाइनि था पिया उन खां अलावा जिते की माण्हू उते अचनि था पिया राशन खां अलावा पकी पकाई मानी उते वॾो मसइलो थी वियो हो छाकाणि त पाणी जी सूरत हाल वरी बिजली गैस कटिजी वञण जे करे इहे जेके 5 ॾींहं 7 ॾींहं जेके नवाब शाह जी माण्हू सफ़र कयो उन में जेको आहे हाजी अली सन ज़रदारी पंहिंजो वॾो किरदारु अदा कयो आहे इन में 1000 जेके ॿिया माण्हू हुया उहे पाण इन्वॉल्व थी विया आहिनि जेके करे ऐं उन्हनि जे बंगलनि खां जेको आहे वञनि था पिया जहिड़ी तरह जीअं जेको खैरपुर में तव्हां ॾिठो त जेके पागारे जेको बंगलो खुली वियो अहिड़ी ईअं एनवायरमेंट थिए ऐं पूरे MPS जा जेके बि आहिनि उहे MPA पंहिंजा दर खोले छॾनि पंहिंजे बंगलनि जा दर खोले छॾनि सेफ जेको माण्हू बचंदो ज़ाहिर ॻाल्हि आहे माण्हू भॼंदो त पंहिंजे कंहिं वॾेरे वटि कंहिं उतां जे जेके सुठे हैसियत वारो माण्हू आहे उन वटि पहुचंदो त असांखे को पनाह ॾिनी वञे ऐं पहिरियों स्टेप उन्हनि जो उहो हूंदो आहे असल में अहिड़ा ई माण्हू मां सम्झां थो त असांजी सिंध जे लाइ रोल मॉडल हुजणु खपनि जेके घटि मां घटि ॾुखी हालतुनि में ऐं मुसीबत जे घड़ियुनि में पंहिंजे तक जे माण्हुनि जी पंहिंजे सिंध जे माण्हुनि जी पंहिंजे ओड़े पाड़े जो ख़्यालु रखनि था अल्लामा इक़बाल शायदि अहिड़नि ई माण्हुनि जे लाइ चयो आहे त खुदा के बंदे तो है हज़ारों बनूं में फिरते हैं मारे मारे मैं उसका बंदा बनूंगा जिसको खुदा के बंदे से प्यार होगा सो माण्हुनि जो कमु आहे चवणु माण्हू चवंदा रहंदा इंसानियत जी जेका ख़िदमत आहे ॾुखे वक़्त में ख़ासि तौर ते मुसीबत जे हिन घड़ीअ में असांखे पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीहणु खपे ऐं हुननि जी मदद करणु खपे ट्रांसमिशन जो अॼोको वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो इंशाअल्लाह सुभाणे साॻे वक़्तु ॿीहर हाज़िर थींदासीं तेसीं ताईं इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़